अस्सलाम वालेकुम नाज़रीन, लाइव न्यूज़ में अवांखे भली कार आहियां लाल बख्श पंवर। सिंध मां अगवा थियल मुखबियुनि जी बासियाबी लाइ ऐं भौतारकी निज़ाम ऐं धाड़ेल कल्चर खिलाफ़ राजो खानणी में हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते हिकु तारीख़ी एहतजाज कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। राजो खानाणी में सिंध में थींदड़ नाइंसाफ़िन भौतारकी निज़ाम धाड़ेल कल्चर खिलाफ़ राजो खानाणी में हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते हिकु तारीख़ी एहतजाज कयो वियो आहे, जंहिंमें सिंधी अदबी संगत, STP, शिया उलमाए काउंसिल, क़ौमी अवामी तहरीक, वापारी एसोसिएशन, सियासी समाज इत्तेहाद, साफ़िन ठाकुर इत्तेहाद, कोली इत्तेहाद, चारण इत्तेहाद, रिबारी इत्तेहाद ऐं ॿियनि सभई शहरनि शिरकत कई आहे। एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन लाइन ते मौजूद आहे विनोद कुमार उदासी। जी विनोद, वधीक कहिड़ा अपडेट आहिनि आगा कजो। ॿुधाईंदो हलां त मासूम प्रिया कुमारी, सागर कुमार, नाज़िया खोसो ऐं कौसर खोसो समेत सिंध मां अगवा थियल मुग़वियुनि जी बाज़ियाबी, सिंध में भौतारके निज़ाम ऐं धाड़ेल कल्चर खिलाफ़ राजो खानाणी में हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते हिंदू पंचायत जे सदर डॉक्टर विनोद कुमार उदासी, दीवान भीषम कुमार आज़ाद, श्याम कुमार पैलाणी, हरीश कुमार लोहाणा, लीलाराम नारवाणी, अमीन निज़ामाणी, मीर आशिक तालपुर, मोहम्मद हसन जाफरी, खाकी जानी, मोहम्मद इस्माइल कमरानी, इमदाद निज़ामाणी, हनीफ निज़ामाणी, सफ़ीर निज़ामाणी, अतर कुमार आज़ाद, राजा सुटड़, अजय कुमार, अरुण कुमार, हरिराम कोहली, भूरो मेघवाड़, विक्रम ठाकुर ऐं ॿियनि जी अॻुवाणी में हिकु तारीख़ी पुरअमन एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिंमें सवे माण्हुनि शिरकत कई। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त एहतजाजी मुज़ाहिरो प्रेस क्लब राजो खानाणी खां शुरू थियो, जंहिंमें शामिल सवे माण्हू हथनि में प्ले कार्ड खणी भौतारनि, सरदारनि ऐं धाड़ेलनि खिलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन इनकलाब ज़िंदाबाद, धाड़ेल ऐं भौतारकी कल्चर मुर्दाबाद, प्रिया कुमारी समेत समूरनि मुग़वियुनि खे आज़ादु करियो जहिड़ा नारा हणंदा सॼे शहर मां थींदा राजो खानाणी खां मातली तलार वेंदड़ मेन रोड जे सुल्तानी पुल ते पहुता, जिते धरणो हणी 3 कलाकनि ताईं रोड बंदि करे छॾियो, जंहिं सबबि रोड जे ॿिन्ही पासनि खां केतिरियूं गाॾियूं बीहजी वयूं। धरणे में शामिल सवे माण्हुनि खे मथियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त चंद भौतारनि ऐं धाड़ेलनि जे करे सॼी सिंध बदअमनी, अगवा, चोरियुनि ऐं फुरुनि जे वर चढ़ियल आहे। हिननि चयो त मुग़वियुनि प्रिया कुमारी समेत केतिरा ई माण्हू अञा ताईं धाड़ेलनि जे चंबे में आहिनि, पर पुलिस उन्हनि खे बाज़ियाब करण लाइ कुझु बि नथी करे। हिननि जो चवणु हो त कश्मीर मां जेका इनकलाब जी लाट ॿरी शुरूआति थी आहे, उहा भौतारके ऐं धाड़ेल कल्चर जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी। हिननि अॻुवाणनि मुतालबो कयो त प्रिया कुमारी समेत समूरनि मुग़वियुनि खे बाज़ियाब करायो वञे। जी लाल बख्श। ठीक है, वरी मेहरबानी विनोद कुमार तफ़सील का आगा करण लाइ। नाज़रीन, विनोद कुमार तफ़सील ॾिना। राजो खानाणी में सिंध में भौतारकी निज़ाम ऐं धाड़ेल कल्चर खिलाफ़ राजो खानाणी में हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते तारीख़ी एहतजाज कयो पियो वञे, जंहिंमें सिंधी अदबी संगत, STP, शिया उलमाए काउंसिल, क़ौमी अवामी तहरीक, वापारी एसोसिएशन समेत ॿियनि तंज़ीमुनि शिरकत कई आहे। सख़्त नारेबाज़ी कई वई आहे। भौतारकी निज़ाम ऐं धाड़ेल कल्चर खिलाफ़ राजो खानाणी में हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते हिकु तारीख़ी एहतजाज कयो वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। राजो खानाणी में सिंध में थींदड़ नाइंसाफ़िन भौतारकी निज़ाम धाड़ेल कल्चर खिलाफ़ राजो खानाणी में हिंदू पंचायत ऐं सिविल सोसाइटी जे सॾ ते हिकु तारीख़ी एहतजाज कयो वियो आहे, जंहिंमें सिंधी अदबी संगत, STP, शिया उलमाए काउंसिल, क़ौमी अवामी तहरीक, वापारी एसोसिएशन, सियासी समाज इत्तेहाद, साफ़िन ठाकुर इत्तेहाद, कोली इत्तेहाद, चारण इत्तेहाद, रिबारी इत्तेहाद ऐं ॿियनि सभई शहरनि शिरकत कई आहे।